सिंधी भेरिया जे भर में वेठा आहियूं। मज़दूरी आहे, रोज़गार आहे, सुठो आहे, गाॾियूं वाॾियूं सभु हलनि था, कंहिंखे तकलीफ़ कोन्हे। सब सिंधी पिया कमायूं, असीं क्यों पिया असांजी आबादी थी आहे। शुक्र असां पंहिंजा घर बनाया न भेरिया मां कमाए। जॾहिं बि भेरिया आयो असां सभु ख़ुशहाल थी वियासीं। असांजा ॻोठ जा माण्हू नौकरियूं करनि था। असांजो को पंहिंजो ज़मीन कोन, असांजे माण्हुनि जा माइटनि जा सभिनी जा ज़मीनूं कंहिंजो बि हिकिड़ो इंच बि कब्ज़ो कोन कयईं। सभिनी खे मुआवज़ो सुठो ॾेई पोइ फारग कराए छॾियईं। असां अलहमदिल्ला भेरिया जे अंदरि आहियूं। जी भेरिया टाउन आयो आहे, असांखे सहूलियतूं बि ॾिनई। हूअं त भेरिया टाउन सां असांजो को बिल्कुलु अलहमदिल्ला असीं भेरिया सां असां सां सही हले पियो ऐं असीं बि हुन सां सही हलियूं पिया। भेरिया असांजो पढ़ियो रहियासीं, उनजे पढ़ियो रहिया आहियूं। सभु असां हीअं ख़ुशि आहियूं। असांजा छोकिरा मोकिरा हुते ड्यूटी मज़दूरी कया, कुझु जॻह बि ठाहियूं जो किराए में बि मसइलो मिले थो। शुक्रनि जो या रोज़गार थी वियो, आबादी थी वियो, वसकार थी वियो त तमामु भलो थी वियो। हर ग़रीब जो थी वियो रोज़गार थी, तमामु भली ॻाल्हि आहे इहो। भेरिया टाउन असां कुझु वीडियो ॾिठियूं आहिनि जंहिंमें सिंधी मीडिया ते भेरिया टाउन हिमायत में इश्तिहार हलिया। त इहा जेका इश्तिहारबाज़ी हले पई भेरिया टाउन जी फेवर में, त इहा सिंधी मीडिया खे नुक़सान कोन्हे थी। छो त इहो चवण त सिंधी मीडिया त पोइ तव्हां मूंखे बि लाइन में अची बीहारे छॾियो आहे न। इहो लफ़्ज़ इहो इस्तिलाह सही न आहे। जिन्हनि हलायो आहे उनजो नालो खणो। ठीकु आहे न। इहो तव्हां जनरल केरु था कयो। हिकिड़े वक़्त में जॾहिं नवाज़ शरीफ़ साहब जी हुकूमत हुई, एटमी धमाको हुननि कयो, ऐलान कयो, टीवी ते अची पोइ चई त हाणे हिकिड़ो ई हाणे कालाबाग डैम बि ठाहींदो। सिंध में जेतिरो रिएक्शन हो त ओचितो थियो त ही इश्तिहारात जारी कंदा फेडरल हुकूमत वारनि। त हुन महिल आउं जंहिं बि इदारे में हुअसि, हाणे त न आहियां पर जॾहिं हुअसि जंहिं इदारे में, त मुशाहिद हुसैन साहब मूंखे यादि आहे वज़ीर हुआ इंफॉर्मेशन। त मुंहिंजो यार ही इश्तिहार तव्हां कालाबाग जा त नथो छपे सघां। पर तव्हां जॾहिं चओ था त बिल्डर जी मुबैना ज़्यादतियूं जेके आहिनि उनखे तव्हां हिकिड़ी डॉक्यूमेंट्री ठाहे, हिकिड़ो पेड कंटेंट ठाहे उनखे जस्टिफाई कयो पिया। जिन्हनि जेके कनि पिया सो उन्हनि जी मर्ज़ी आहे। जिन हलायो आहे उन्हनि जो ज़मीर आहे ऐं हुननि जो ज़र्फ़ आहे। ऐं मीडिया को लीडर वीडर न हूंदो आहे, मीडिया को धुर न हूंदो आहे। लेकिन पंहिंजी सोसाइटी सां, पंहिंजे माण्हुनि सां किथे त माण्हू खे, ऐं ही प्रोफेशन बि आहे, हिकिड़ो कमर्शियल कमु आहे, लेकिन किथे त तव्हां पंहिंजी हिकिड़ी डूज़ एंड डोंट्स ठाहींदा आहियो न। जेके हलाईंदड़ आहिनि उन्हनि जी अक़ल ऐं ज़मीर ऐं ज़र्फ़ ते छॾियां थो त छा त माना तव्हां सिंध जे माण्हुनि जी ओवरऑल जेको हुननि जो सेंटिमेंट आहे, सिंध जे माण्हुनि जा जेके सेंटिमेंट्स आहिनि, डोंट इंसल्ट देम। अगरि बिल्डर जेको आहे ज़ोरी बुलडोज़र फिराए थो ॻोठनि ते, त उहो कीअं चङमुड़सी थी वई, उहो कीअं सही थियो? उहो ग़लति आहे न। उहो बि ग़लति। त हिमत रखो त उनखे ग़लति खे ग़लति चओ। अख़बार खे साड़ियूं था, तीअं सिंध जा समूरा दुश्मन ॻोल्हे ॻोल्हे घरनि में घिरी उन्हनि खे साड़ींदासीं। कयोसि छा चइबो आहे, अलाह तो आहर। शेम शेम कावश, शेम 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 केटीएन शेम। रुगो कावश न, जेको बि सिंध सां दगा कंदो उनखे ईअं ई बाहि ॾिबी। ईअं ही कावश शेम शेम कोशिश शेम शेम हथ काल कर गलत तरीके से रखी। लगी हेॾे हेॾे कावश गद्दारनि खे, सिंध जे दुश्मननि खे ॻोल्हे ॻोल्हे साड़ींदासीं। रखो न रखंदे घर खणी मिले छा मथो रखे छॾे न। हा ठीकु आहे। हो या कावश कोशिश केर बि न खपे। दुश्मन जे घर जो वेरी ॿार न खपे। जेको दुश्मनी कंदो रुपयनि ते पैसनि ते सिंध विकिणंदो।
अॼु उन जो अख़बारूं सड़नि थियूं, सुभाणे इहे पाण गाॾियुनि मां लाहे सड़नि। न मिलण सबबि कराची मुंतकिल कयो वियो। कराची जे इंडस ऐं सिविल अस्पताल पारां बयानकार बाद राति देर सां ॿार खे